कराची में सख्त गर्मी बावजूद लोड शेडिंग जो आसार बरकरार है। इलेक्ट्रिक पारा शहर के मुख्तलिफ इलाइकन में 12-12 कलाक बिजली बंद कई पी वने। कराची बोर्ड के इंतजाम हेठ हलंदड़ इम्तिहान दौरान भी बिजली बंद रहण मामूल बनियल है। शागिर्द शागिर्दियाणू परेशान आहिन। इलेक्ट्रिक इंतजामिया पारा रात के 12 वॻे खां पोइ भी बिजली बंद करण सबब शहरनि की नींद खराब बनियल है। चनेसर कोट, महमूदाबाद, कोरंगी, लाठी, शाह फैसल और सरजानी टाउन में 12 कलाक लोड शेडिंग जो आसार बरकरार है। मलिर, कायदाबाद, सचल, शालतीफ, गुलशन हदीद, स्टील टाउन, बिन कासिम, इब्राहिम हैदरी में बिजली बंद रहण मामूल बनियल है। बिटाईबाद, उमर बारवी गोठ, औरंगी, क्यामाड़ी, लियारी और भरपासे वारन इलाइकन में 12 कलाक लोड शेडिंग कई पी वने। खबर अवासा शेयर कयूं पिया। कराची में सख्त गर्मी बावजूद लोड शेडिंग जो आज़ार बरकरार है। इलेक्ट्रिक पारा शहर के मुख्तलिफ इलाइकन में 12-12 कलाक बिजली बंद थी वई है। कराची बोर्ड के इंतजाम हेठ हलंदड़ इम्तिहान दौरान भी बिजली बंद रहण मामूल बनियल है। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियूं परेशान आहिनि कि इलेक्ट्रिक इंतजामिया पारा रात के 12 वॻे खां पोइ बिजली बंद करण सबब शहरनि की नींद खराब थी वई है। चनेसर कोट, महमूदाबाद, कोरंगी, लांडी, शाह फैसल, सरजानी टाउन में 12-12 कलाक लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो आहे। मलिर, कायदाबाद, सचल, शालतीफ, गुलशन हदीद, स्टील टाउन, बिन कासिम, इब्राहिम हैदरी में भी बिजली बंद रहण जो मामूल बनियल है। आगोगी भी के कराची में सख्त गर्मी बावजूद लोड शेडिंग जो आसार बरकरार है। इलेक्ट्रिक पारा शहर के मुख्तलिफ इलाइकन में 12-12 कलाक लोड शेडिंग कई पी वने। कराची बोर्ड के इंतजाम हेठ हलंदड़ इम्तिहान दौरान भी बिजली बंद रहण मामूल बनियल है। शागिर्द शागिर्दियाणू परेशान आहिनि कि इलेक्ट्रिक इंतजामिया पारा रात के 12 वॻे खां पोइ भी बिजली बंद करण सबब शहरनि की नींद खराब बनियल है। कराची में तफ़सील कंदासीं बशीर मिर्जत खां। जी बशीर, आगा कजो। जी बिल्कुल, कराची शहर में सख्त गर्मी जो माहौल पैदा थियो उन खां पोइ जेको इलेक्ट्रिक आहे उन पारां लोड शेडिंग जेको आहे सो शुरू करे ॾिनी आहे, जंहिंजे करे शहरनि जी जेकी असरनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। कराची में इलेक्ट्रिक पारां अक्सर इलाइक़नि में ऐलानियल ऐं गैर ऐलानियल 12 कलाक जेका लोड शेडिंग कई पई वञे, जेको सिलसिलो जारी आहे, जंहिंजे नतीजे में न रुॻो शहरी सख़्त गर्मी सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि, पर जेके ॿारनि जी तालीमी सरगर्मियूं आहिनि उहे पिणु सख़्तु मुतासिर थी विया आहिनि। कराची में जेके मैट्रिक बोर्ड जा इम्तिहान जारी आहिनि उन में बि जेको आहे शागिर्दनि खे मुश्किलातुनि जो मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ऐं पेपर दौरान लोड शेडिंग कई पई वञे, जॾहिं त केतिरनि ई वक़्तनि खां जेको लोड शेडिंग जो सिलसिलो आहे उन सबबि जेको शहर जो कारोबार आहे उहो पिणु मुतासिर थियो आहे। जॾहिं त शहरनि जे दौरान त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मजमूई तौरु 12 जेके कलाक लोड शेडिंग कई पई वञे, जॾहिं त राति जे वक़्त बि 12 खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं सबबि जेको शहरनि जो सुकून आहे उहो ख़तमु थी वियो आहे। शहरी सुकून जी निंड नथा करे सघनि। इलाइक़े में मुख़्तलिफ़ जॻह लोड शेडिंग कई पई वञे, हुन में मलिर आहे, कोरंगी, लांडी, शाह फैसल कॉलोनी आहे, सरजानी आहे, औरंगी टाउन आहे, क्यामाड़ी, लियारी, महमूदाबाद, नाज़िमाबाद, बिटाईबाद, सचल गोठ, कायदाबाद, बारवी गोठ, शालती, गुलशन हदीद, स्टील टाउन, बिन कासिम, इब्राहिम हैदरी समेत जेके केतिरा इलाइक़ा शामिल आहिनि जिते इलेक्ट्रिक पारां लोड शेडिंग कई पई वञे, जॾहिं त हिन वक़्तु गर्मी जो ज़ोर वधी वियो आहे, जंहिं सबबि जेके शहरनि जी मुश्किलातुनि में जेको आहे सो इज़ाफ़ो थी वई आहे। जॾहिं त केले बिजली जी अण इलाइक़े जेका लोड शेडिंग आहे उन शहरनि जो जेको कीअं आहे उहो जंजाल करे छॾियो आहे। जी ठीक है बशीर, अवांची मेहरबानी आगा करण लाइ। अवांखे नाज़रीन आगा कयूं पिया कराची में सख्त गर्मी बावजूद लोड शेडिंग जो आसार बरकरार है। इलेक्ट्रिक पारा शहर के मुख्तलिफ इलाइकन में 12-12 कलाक लोड शेडिंग कई पी वने। कराची बोर्ड के इंतजाम हेठ हलंदड़ इम्तिहान दौरान भी बिजली बंद रहण मामूल बनियल है। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं परेशान आहिनि कि इलेक्ट्रिक इंतजामिया पारा रात के 12 वॻे खां पोइ बिजली बंद। चनेसर कोट, महमूदाबाद, कोरंगी, लांडी, शाह फैसल और सरजानी टाउन में 12 कलाक लोड शेडिंग जो आसार है। मलिर, कायदाबाद, सचल, शाह फैसल, गुलशन हदीद, स्टील टाउन, बिन कासिम, इब्राहिम हैदरी में बिजली बंद रहण मामूल बनियल है। बिटाईबाद, उमर मारवी गोठ, औरंगी, क्यामाड़ी, लियारी और भरपासे वारन इलाइकन में 12 कलाक लोड शेडिंग कई पी वने। अवांखे आगा कयूं पिया कराची में सख्त गर्मी बावजूद लोड शेडिंग जो आसार बरकरार है। खबर
पासा शेयर कयो पिया कराची में सख्त गर्मी बावजूद लोड शेडिंग जो आज़ार बरक़रार आहे। इलेक्ट्रिक पारा शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 12-12 कलाक बिजली बंद कई पई वञे।